1970 वारे ॾहाके में सिंध जे नंढड़े शहर मोरो मां उस्ताद जलाल चांडियो जेको आहे निर्वार थियो। उस्ताद जलाल चांडियो जे निर्वार थियण सां सिंधी मौसीक़ी खे हिकिड़ो वॾी हथी मिली ऐं सिंधी मौसीक़ी तमामु घणी तरक़ी कई। उस्ताद जलाल चांडियो जो राग, उस्ताद जलाल चांडियो जो अंदाज़, उस्ताद जलाल चांडियो जी वेहक, यकतारे चपड़ी खे वठण जो स्टाइल ऐं उन ते ॻाइण जो स्टाइल जेको आहे आवाम खे तमामु घणो पसंदि आयो ऐं सिंधी माण्हू उस्ताद जलाल चांडियो जा तमामु घणा जेको आहे मदाह थी विया। उस्ताद जलाल चांडियो झर जंग में मशहूरु थी वियो। जिथे बि वञो त उस्ताद जलाल चांडियो जो राग हलणु शुरू थी वियो। सिंध जो अहिड़ी का कुंड कुड़च कान हुई जिथे उस्ताद जलाल चांडियो जो राग न पियो हलियो। उस्ताद जलाल चांडियो जे पोयां कैस्टन कंपनियुनि जा जेके माण्हू हूंदा उहे बि उस्ताद जलाल चांडियो जे पोयां लॻल हूंदा ऐं रेडियो टीवी वारा बि उस्ताद जलाल चांडियो जे पोयां लॻल हूंदा। उस्ताद जलाल चांडियो जो कलाम जेको आहे माना का अहिड़ी कंपनी कान हुई जंहिं उस्ताद जलाल चांडियो जो जेको एल्बम न ठाहियो। उस्ताद जलाल चांडियो तमामु घणो मशहूरु थी वियो। तक़रीबन उस्ताद जलाल चांडियो जेको आहे 16,000 जेके कैस्टूं जेके आहिनि उहे उस्ताद जलाल चांडियो जो रिलीज़ थियूं ऐं उस्ताद जलाल चांडियो जो रिकॉर्ड जेको आहे अॼु बि सिंध जे वॾनि वॾनि म्यूज़ियम में पियल आहे, जंहिंमें सिंध लाजी, सिंध म्यूज़ियम ऐं मोइंजो दड़ो म्यूज़ियम में बि उस्ताद जलाल चांडियो जी हींअर जेका आहे उते हिकिड़ो उस्ताद जलाल चांडियो जी मूर्ति रखण वारा आहिनि। उस्ताद जलाल चांडियो जेको जग मशहूरु फ़नकार हो ऐं उन फ़नकार सां गॾोगॾु उस्ताद जलाल चांडियो हिकिड़ो बहितरीनु इंसान बि हो। उस्ताद जलाल चांडियो जहिड़ो गुलूकार दुनिया में मुश्किल सां पैदा थींदो आहे। उस्ताद जलाल चांडियो पंहिंजे पोयां जेके पंहिंजो औलाद छॾियो दिलबर जलाल ऐं कलंदर बख़्श जलाल त उहे बि तमामु घणो सुरीले अंदाज़ में ॻाइनि था। उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पंहिंजे वक़्त जो हिकिड़ो मसरूफ़ तरीन फ़नकार हो। उस्ताद जलाल चांडियो जिथे बि वेंदो त महफ़िल में वेहंदो त माण्हुनि जी तमामु घणी रश लॻी वेंदी, हुजूम थी वेंदो, मेलो मची वेंदो ऐं उस्ताद जलाल चांडियो जो कलाम जेको आहे वॾी चाहत सां, वॾे शौक़ सां, वॾी दिलचस्पी सां माण्हू ॿुधंदा हुआ ऐं ॿुधण खां पोइ वरी पंहिंजे जॾहिं ॻोठनि में, इलाइक़नि में, शहरनि में वेंदा हुआ त उस्ताद जलाल चांडियो जी तमामु घणी तारीफ़ कंदा हुआ त बाबा ॻाइण आहे त असां ॿिया बि घणा ॿुधियासीं पर उस्ताद जलाल चांडियो जो फ़नकार जेको आहे असां न ॿुधियो। अॼु पहिरियों दफ़ो असां पंहिंजे अखियुनि जे अॻियां ॾिसी आया आहियूं पर उस्ताद जलाल चांडियो हिकिड़ो तमामु घणो ख़ूबसूरत ऐं हसीन आहे। ॿियो सिंधी टोपी नेरड़ ते रखे थो। तमामु उस्ताद जलाल चांडियो माना ठाहूको जवान आहे ऐं ॻाइण जो बि ओतिरो ई तमामु सुरीलो फ़नकार आहे, दिलि वारो फ़नकार आहे। परे खां माण्हू उनखे ॾिसे थो त तमामु मदाह थो थी वञे ऐं उस्ताद जलाल चांडियो खे जेको बि ॾिसे थो त हुनजो आशिक़ थियो वञे। उस्ताद जलाल चांडियो ॻाल्हियूं अहिड़ियूं जेको माण्हू आशिक़ थियो वञे। उस्ताद जलाल चांडियो महबूब जूं, आशिक़ जूं ऐं मजबूरी वारियूं ॻाल्हियूं इहे सभु करे थो उस्ताद जलाल चांडियो। ऐं उस्ताद जलाल चांडियो जॾहिं हिन कलामनि जी शुरूआति कई त उन टाइम ते हिते झर जंग में सिंधी कलाम त हलंदा ई कोन हुआ, पंजाबी कलाम हूंदा हुआ। मेलनि मलाखणनि ते पंजाबी कलाम ॻाया वेंदा हुआ, पंजाबी फ़नकार हिते तमामु घणा हुआ। पोइ जॾहिं उस्ताद जलाल चांडियो मैदान ते लथो त सभु भॼी विया छो जो उन्हनि जूं कैस्टूं ई न पियो हलनि, केरु उन्हनि खे ॿुधण लाइ तयारु ई न हुजे। त पोइ कंपनियुनि वारनि खे बि उन्हनि जवाबु ॾिनो, कंपनियुनि वारनि बि उन्हनि खे जवाबु ॾिनो त बाबा तूं न ॻा, तव्हां वञो वञी छोला ॿोला खपायो, बाक़ी तव्हांजो हिते कमु न हलंदो। पर उस्ताद जलाल चांडियो जो कैस्टूं उहो मुल्का मुल्क तमामु घणियूं मशहूरु पे हलियूं ऐं हिकु जॾहिं बि उस्ताद जलाल चांडियो जो हिकिड़ो एल्बम जेको निकिरंदो हो न त उहो हिकिड़े ई ॾींहं जे अंदरि जेको आहे हज़ारें कैस्टूं ख़तमु थी वेंदियूं। हाणे सिंध जा शहर केॾा, शहर ॻोठ वसंदियूं, हाणे उते जीअं ई कैस्टनि जी दुकान ते कैस्टूं अचनि बसि मिंट थी वञे कैस्टूं ख़तमु थी वञनि, रिलीज़ थी वञनि।
पोइ माण्हुनि जी वरी वठ पकड़ हुजे त बाबा कैस्ट आहे उस्ताद जलालचंद जी न आहे, चवंदो बाबा हाणे घुरायूं आहिनि, ऑडर ॾिनो आहे हैदराबाद में, त हाणे जॾहिं पहुचे वरी हाणे इंतज़ारु कंदा त बाबा हाणे सखर मां कैस्टूं पियूं अचनि, बाबा हैदराबाद मां कैस्टूं पियूं अचनि, लाड़काणे मां कैस्टूं पियूं अचनि, मीरपुर ख़ासि मां कैस्टूं पियूं अचनि, थर प्रोडक्शन बि कैस्ट पे कढे, नाज़ प्रोडक्शन कैस्ट पे कढे, पारस प्रोडक्शन कैस्ट पे कढे। उस्ताद जलालचंद जो तव्हांखे मां छा ॿुधायां त माना एॾो तमामु मशहूरु थी वियो। हाणे सिंधी माण्हुनि जेके आहे पंहिंजे घरनि में हुन जा कलाम ॿुधण जे लाइ टेप वठणु शुरू कया, मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेप हुजनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माना रेडियो वारा टेप ऐं डेग जेके वठणु शुरू कया। ऐं हिननि जी उस्ताद जलालचंद जे फ़न जे करे इन्हनि जी बि जेका आहे मांग तमामु घणी वधी वई ऐं दुकाननि ते हर जाइ ते इहे खपणु लॻा। सिंध जी ॿाहिराणियुनि में कुंड कुड़चे मुख़्तलिफ़ टेप खपणु